अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, कीअं आहियो तव्हां सभु? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशबाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, पंहिंजनि प्यारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे बि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजो प्यार मोहबत दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। ऐं अॼु जेको आहे तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में वेलकम था चऊं। प्रोग्राम जो नालो आहे नाइट लाइफ। हिन प्रोग्राम में असां कंदा आहियूं असां खोड़ सारियूं कचहरियूं, अवांजूं लाइव कॉल्स शामिल कंदा आहियूं। प्रोग्राम हिकिड़ो टॉपिक हूंदो आहे, टॉपिक ते अवांजूं राय शामिल कंदा आहियूं। इन खां अलावा जेको आहे सो असां तव्हांखे ॿुधाईंदा खूबसूरत गाना जेके तव्हां ॿुधणु चाहींदा आहियो, उहे सॉन्ग्स जेके असांजे व्यूअर्स जी विश हूंदी आहे, उहे सॉन्ग्स असां प्ले कंदा आहियूं अव्हांजे लाइ। ऐं अव्हांजी ख़ूबसूरत आवाज़ में बि असां गाना ॿुधंदा आहियूं, अव्हांजी शेरो शाइरी ॿुधंदा आहियूं। सो तव्हांखे ख़बर आहे म्यूज़िक लवर त मां आहियां ई आहियां, त जॾहिं बि तव्हां कॉल कंदा आहियो को सुठा गाना ॿुधाईंदा कयो। हिकिड़ो टॉपिक हूंदो आहे जंहिं ते अव्हांजा राय शामिल कंदा आहियूं। सो अॼु बसि असांखे हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत टॉपिक आहे। सो हिन टॉपिक ते इंशाल्लाह तव्हां जीअं ॾींदा आहियो राय उअं ई ॾींदो। सो कॉल आहे, प्रोग्राम जी फर्स्ट कॉल आहे, ॾिसूं था त केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अजी इमरान पटो जिलो सांगल। वालेकुम सलाम। अदा कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? अजी अल्लाह जा एहसान, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीक ठाक। अवांजूं दुआऊं आहिनि। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। सो अॼु को जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे सकाफ़त जे हिसाब सां असांजो कल्चर डे अचण वारो आहे, हुनजी तयारी कई आहे तव्हां? जी जी अजी मैसेज ॾियणु चाहींदासीं। अच्छा, मैसेज ॾियो, बिल्कुलु ॾियो। अभी मैसेज इहो ॾियणु था चाहियूं त जेको ग़रीबनि जो हक़ खाए थो, हा, यतीमनि जो हक़ खाए थो, त उहो न खाइनि, उन्हनि खे माना जुगाए कोन थो त कंहिं यतीम जो हक़ खाइनि। बिल्कुलु माशाल्लाह, तमामु सुठो मैसेज हुयो तव्हांजो। उम्मीद आहे जेके ॾिसनि था उहो तव्हांजे मैसेज ते बिल्कुलु अमल कंदा। सो को गानो को शेर ॿुधाइणु चाहींदव? जी अजी गानो तव्हांजो ॿुधणु चाहींदासीं, मुमताज़ मौलाई जी आवाज़ में। मुमताज़ मौलाई जी आवाज़, ठीकु आहे जी, ठीकु आहे। कंहिंखे डेडिकेट कंदव? जी डेडिकेट कंदा जी ओस्मान लिगारी, खादम लिगारी ऐं वली मोहम्मद लिगारी। ठीकु आहे, थैंक यू सो मच प्रोग्राम में शामिल थिया। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, इहो आहे असांजो कॉलर जंहिं हिकिड़ो मैसेज ॾिनो तमामु सुठो, त इंसान खे कंहिंजो हक़ न खाइणु खपे। त बिल्कुलु तव्हां कंहिं ग़रीब जी, जेको बि तव्हां वटि मज़दूर आहे या जेको बि तव्हां वटि लेबर आहे, तव्हां उन जी जेका उनजो हक़ आहे, जेको उनजो हिसो आहे, तव्हां उन खां घुरणु खपे न, तव्हां उनखे ॾेई छॾियो त ई तव्हांजे कंहिं कारोबार में, तव्हांजे कंहिं रोज़ी में बरकत थींदी। अदरवाइज़ तव्हां जेतिरो कमाईंदो, जेतिरी महिनत कंदो, सॼी वेस्ट वेंदी, छो जो तव्हां कंहिं ग़रीब जो हक़ खाई रहिया आहियो। सो कॉल आहे, ॾिसो था त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरी किथां? जी एलियस घर से छह कोट वरन से संगा। कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हांजो। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। टॉपिक ॿुधो आहे तव्हां? न जी, हाणे असां टेलीविजन खोलियो। टॉपिक छा आहे? कल्चर डे अचण वारो आहे असांजो डिसेंबर ते, तव्हांखे ख़बर हूंदी। सिंधी कल्चर डे अचण वारो आहे। सो तयारी कई आहे तव्हां? हा तयारी कई रहूं, कुझु कंदासीं। कुछ कयूं आहिनि, कुछ कंदव। बिल्कुलु करणु स्टार्ट करे ॾियो, छो जो टाइम इलाही शॉर्ट आहे ऐं असांखे तयारियूं फुल भरपूर तरीक़े सां करणु खपनि, छो जो असांजो सकाफ़ती ॾींहुं आहे। असां हिनखे ईद वांगुरु सेलिब्रेट कंदा आहियूं। सो तव्हां तयारियूं करणु शुरू करे ॾियो, छो जो टाइम इलाही शॉर्ट आहे। अच्छा, को गानो को शेर ॿुधणु चाहींदव? गानो ठीकु आहे जी, बिल्कुलु ॿुधाईंदासीं। ऐं को अच्छा ठीकु आहे, चलो थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, इहो असांजो कॉलर जंहिं चयो त उहे सकाफ़ती ॾींहं जूं तयारियूं करण वारा आहिनि। सो मां टॉपिक पंहिंजो प्रॉपर तरीक़े सां तव्हांखे ॿुधायां त टॉपिक आहे असांजो कल्चर डे अचण वारो आहे, सकाफ़ती ॾिहाड़ो अचण वारो, असांजे सिंधियुनि जो जेको सकाफ़ती ॾींहुं आहे उहो अचण वारो आहे, डिसेंबर ते हूंदो आहे। सो तव्हांखे जेको आहे उन जूं तयारियूं भरपूर तरीक़े सां करणियूं आहिनि ऐं तव्हां असांखे ॿुधाईंदो त तव्हां केतिरियूं तयारियूं करे चुका आहियो, छो जो जॾहिं ईद ईंदी आहे असांजी त असां हिकिड़ो महीना पहिरियां ई जेको आहे ईद जूं सॼियूं तयारियूं कंदा आहियूं। सो इहो जेको सकाफ़ती ॾींहुं आहे इहो बि असांजो ईद वांगुरु ई हूंदो आहे, त तव्हां इन जी केतिरी ऐं तयारी करे चुकिया आहियो। सो कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरे किथां? बकार हसन जरदार सलाम, डिस्ट्रिक्ट नवाबशाह, सिटी सकरन। कीअं आहियो? ठीक ठाक आहियो तव्हां? दुआवन ताज, तव्हां काथे आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीक ठाक आहियां। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। टॉपिक ॿुधो आहे तव्हां? वॾी महिरबानी। टॉपिक असां कल्चर डे अबाउट में हले पियो। असां ॿुधूं पिया, ॾाढो सुठो प्रोग्राम आहे तव्हांजो। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। तव्हां कुझु तयारियूं कयूं आहिनि कल्चर डे जे लाइ? तमामु घणियूं तयारियूं कयूं आहिनि, टोपियूं, अजरकूं ऐं गिफ्ट्स वरिता दोस्तनि लाइ, उन्हनि खे गिफ्ट्स मां ॾिनमि।
आहा सिंधी टोपियूं अजरक जेका वास्कोटी न आहे पाईंदा माण्हू बिल्कुल बिल्कुल उहा बि मोकिराई आहे इंशाअल्लाह ताला ॾाढो मनाईंदासूं सिंध असांजी आहे सिंधनि जी आहे हींअर बि तव्हां ॾिसो पिया सिंध ते केॾो कब्ज़ो वग़ैरह हले पियो एग्जैक्टली जो जी 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 बिल्कुल सो तयारी पंहिंजी ईअं ई तव्हां कंटिन्यू रखो तमामु सुठी ॻाल्हि आहे जो तव्हां एतिरी सॼी तयारी कई आहे इहा प्राउड जी ॻाल्हि आहे सो को गानो को शेर ॿुधाइणु चाहींदव हा ज़रूरु माशाअल्लाह गानो ॿुधाईंदासूं ॿुधायो जीअं सिंध जीअं सिंध वारा जीअं सिंधी टोपी अजरक वारा जीअं जीअं सिंध ते वाह 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 ज़बरदस्त तमामु बहितरीन कंहिंखे डेडिकेट कंदव डेडिकेट टू अयाज़ हुसैन ज़रदारी असांजो दोस्त आहे जामशोर जो LLM फाइनल कई अथसि ऐं असांजो ॿियो दोस्त आहे KB ज़रदारी उहो इंजीनियर आहे असांजो दोस्त उहो तव्हां ॻाल्हाए ॾिसे पियो ओके थैंक यू सो मच ॿियो दोस्त असांजा आहे साबिर ज़रदारी उहो हाणे डॉक्टरी फर्स्ट ईयर शुरू करे छॾी अथसि जामशोर में ठीकु आहे जी बिल्कुलु डेडिकेट कंदासीं थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थिया थैंक्स फॉर कॉलिंग जी व्यूअर्स ये असांजा कॉलर जी असांखे ॿुधायो त उन्हनि सकाफ़ती ॾींहं लाइ इलाही तयारियूं कयूं आहिनि त जी बिल्कुलु जेके छोकिरा आहिनि उहे बि पंहिंजी तयारी भरपूर रखनि जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि खे बि पंहिंजी तयारी करणी आहे तयारी में ई हूंदो जेके असांजा सकाफ़ती ड्रेस आहिनि जेके असांजा कल्चर जा ड्रेस आहिनि सिंधी कल्चर जा जेके ड्रेस आहिनि तव्हांखे उहे परचेस करणा आहिनि ज्वेलरी परचेस करणी आहे तव्हांखे उनजी भरपूर तव्हांखे तयारी करणी आहे ऐं तव्हां हींअर ताईं केतिरी तयारी करे चुका आहियो इहो तव्हां मूंखे ॿुधाईंदव ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हां वरितियूं आहिनि असांजे कल्चर डे लाइ उहे बि तव्हां असांखे ॿुधाईंदव ऐं जेके असांजा बॉइज़ आहिनि उन्हनि जा त शलवार कमीज़ हूंदो आहे पटको हूंदो आहे अजरक हूंदी आहे टोपी हूंदी आहे सो तव्हां कहिड़ी कहिड़ी शइ परचेस कई आहे किथां किथां कई आहे इहो तव्हां मूंखे ॿुधाईंदो ताकी मां बि उतां वञी परचेस करे अचां सो कॉल आहे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अॼु नीलम तव्हांखे बि खोड़ सारा सलाम दुआऊं हुजनि थैंक यू सो मच केरु ऐं किथां पियो ॻाल्हायो ज़ुबैदा ॻाल्हायां थी रामकेश मोड़ कीअं आहियो ठीकु ठाकु आहियो जी शुक्र अल्लाह साईं जो अॼु तव्हां कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह मां जो दुआऊं आहिनि मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां टॉपिक तव्हां ॿुधो आहे हा टॉपिक ॿुधो आहे ऐं ईअं ख़ुशियुनि वारा ॾियारा मल्हाईंदा रहूं असीं सभु जीअं ईद जो ॾियारो हूंदो आहे असीं बि ईअं सम्झूं था ईद जो ॾियारो हूंदो आहे ऐं हा ख़ुशियूं त शादियुनि में जीअं ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं इहो बि ॾींहुं हिकिड़ो असांजो हिकिड़ो सुठो ॾींहुं आहे बिल्कुलु नो डाउट सो तव्हां तयारी करे छॾी आहे या अञा कंदो बस थी वई आहे तक़रीबन सभु थियल आहे हा हा ज़बरदस्त तमामु बहितरीन अच्छा को गानो को शेर ॿुधाईंदो गानो हुजे की तव्हां पंहिंजी पसंदि फरमाइश आहे तव्हां पाणी गुंजायो कुझु बि चओ ॿुधायो ठीकु आहे जी ओके थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थियो अल्लाह हाफ़िज़ जी व्यूअर्स इहा असांजी कॉलर जे असांखे ॿुधायो त उन्हनि जी माशाल्लाह तयारी तमामु घणी थी चुकी आहे सो हींअर तव्हांखे ख़बर आहे प्रोग्राम जो फॉर्मेट आहे म्यूज़िक टाइम ते हिकिड़े ख़ूबसूरत सॉन्ग जो तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसंदासीं वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ख़ुशामदीद ऐं भली करे आया सो ब्रेक खां पोइ वापसि अची विया आहियूं गानो तव्हां ॿुधो माशाल्लाह तमामु सुठो गानो हुयो मैशअप सॉन्ग हुयो उमेदु आहे तव्हां इंजॉय कयो हूंदो तव्हांखे मज़ो आयो हूंदो गानो ॿुधी करे सो टॉपिक जेको अॼु जो असांजो आहे उहो इहो ई आहे त सकाफ़ती ॾींहुं अचण वारो आहे उन जे हवाले सां तव्हां केतिरियूं तयारियूं कयूं आहिनि केतिरो जज़्बो आहे तव्हांजे अंदरि मां त चवां थी त हर इंसान जे अंदरि पंहिंजे हिन ॾींहं खे पंहिंजे कल्चर डे खे जेको आहे सेलिब्रेट करण जो जज़्बो हुजणु खपे छो जो इहो असांजी हिकिड़ी ज़ुबान आहे असांजी लैंग्वेज आहे जंहिं इंसान जी मदर टंग जेका हूंदी आहे उन ते जेको आहे उनजो वधीक फोकस हुजणु खपे उनखे रेस्पेक्ट करणु खपे ऐं उनजो जॾहिं ॾींहुं अचे त उनखे भरपूर तरीक़े सां सेलिब्रेट करे सो मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी त जीअं तव्हां हर टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियो इन टॉपिक ते बि यकीनन तव्हां इहो ई ॿुधाईंदव त तव्हां तयारियूं करे रहिया आहियो तव्हांजी तयारियूं कंटिन्यू आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां न कई आहे तयारी सो तव्हां तयारी करणु शुरू करे ॾियो छो जो इहो वॾो ॾींहुं आहे असांजे लाइ असांजी पूरी सिंध जे लाइ पूरी क़ौम जे लाइ सो कॉल आहे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु किथां गुलरेज़ अली कैंडियो ॻाल्हायां पियो लाड़काने खां गुलरेज़ कीअं आहियो ठीकु ठाकु आहियो ठीकु आहियां भेण अलाए शुक्र तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजूं दुआऊं आहिनि मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं टॉपिक मां ॿुधो आहे हा बिल्कुलु टॉपिक ॿुधो आहे भेण छा चवणु चाहींदव हा बिल्कुलु सिंध सकाफ़ती ॾियारो आहे तमामु भरपूर तरीक़े सां सुठे नमूने सां मल्हाईंदा आहियूं दोस्तनि सां घुमणु फिरणु वेंदा आहियूं इंजॉय कंदा आहियूं ऐं तयारियूं बि भरपूर हलनि पियूं तयारियूं हलनि थियूं न जी हा बिल्कुलु बिल्कुलु वेरी गुड इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे जो तव्हां तयारियूं कयो बि पिया ऐं तव्हां प्लैनिंग्स बि कयूं त तव्हांखे छा छा करिणो आहे सो तमामु सुठी ॻाल्हि आहे अच्छा को शेर को गानो ॿुधाइणु चाहींदव हा गानो ॿुधाईंदुमि
ॿुधायो। हो तुंहिंजो दुख मां दिल में खयूं थो वञा, तूं ख़ुशि हुज पंहिंजन सां, मां रत लाहियां तुंहिंजी सुहिणा, मां रत लाहियां तुंहिंजी सुहिणा, तुंहिंजो छा वञे धारनि सां, तूं ख़ुशि हुज पंहिंजन सां। हो तुंहिंजो शान वॾो मां घटि माण्हू तोखे छा चवंदा, पर पुठ माण्हू नवां सुख आणे नो सिज तोले, मुंहिंजो सुबुह थे सुजतन सां, तूं ख़ुशि हुज पंहिंजन सां। वाह 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 वाह, तू ख़ुशि हुज पंहिंजनि सां। वाकई तमामु सुठो। तव्हां गाने में बि दुआ ॾेई छॾी। जिते बि हुजनि बसि ख़ुशि हुजनि। हा, जिथे बि हुजनि हिकु ख़ुशि ॿियो बि हुजनि। गानो आहे, टाइम हुजे त ॿुधायां। जी, हिकिड़ो ॿियो बि गानो आहे, टाइम हुजे त ॿुधायां। ॿुधायो ॿुधायो। ओ लख यार ज़माने में मिलंदई, मूं जहिड़ो मिली त मञींदो छाहे, दुनिया बि ॾींदई दौलत बि ॾींदई, घणो कुर्ब ॾींदई मोहबत ॾींदई, पर मोहबत में मिलावट हूंदई, सचो कुर्ब सिर्फ़ मां ॾींदो, लख यार ज़माने में मिलंदई, मूं जहिड़ो मिली त मञींदो छाहे। आय हाय हाय, छा ॻाल्हि आहे, ज़बरदस्त, तमामु बहितरीन। कंहिंखे डेडिकेट करणु चाहींदव? जी, कंहिंखे बि न, बसि पंहिंजो पाण खे भेण। पंहिंजो पाण खे। ओके जी, थैंक यू सो मच। जीलेंगे हम जब रहता ना मरना। ओके, डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच ग्लोरियस, प्रोग्राम में शामिल थिया। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, ये हुआ असांजा कॉलर जंहिं असांखे ॿुधायो त उन्हनि जी तयारी तमामु बहितरीन तरीक़े सां हली रही आहे ऐं उन्हनि असांखे हिकिड़ो सुठो गानो बि ॿुधायो, तमामु सुठी हुनजी शाइरी हुई। सो कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शाद कॉलोनी कंबर खां स्मार्ट सुनावला गोपांग थो ॻाल्हायां। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्लाह साईं जी महिरबानी, ठीकु ठाक फाइन फिट। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजी दुआऊं आहिनि। मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी जी, टॉपिक ॿुधो आहे। छा चवणु चाहींदव? टॉपिक जे हवाले सां तयारी त मुकमल आहे, तयारियूं हलनि थियूं। हलनि थियूं। बाक़ी जी जी, चाह जोश सां इंशाल्लाह मल्हाईंदासीं। बिल्कुलु, चाह ऐं जोश सां ई तव्हांखे मल्हाइणु खपे। सो को गानो, को शेर ॿुधाइणु चाहींदव? जी जी, सिंध ते शेर आहे, तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां। बिल्कुलु ॿुधायो। शेर आहे, सिंधी आहियां सिंधी आहियां, सिंधड़ीअ जो रखवालो आहियां। वाह वाह। सिंधी आहियां सिंधी आहियां, सिंधड़ीअ जो रखवालो आहियां, जी आहे मोहबत मन में। आय हाय। सिंध जी आहे मोहबत मन में, मोहबत जो मत वालो आहियां। छा ॻाल्हि आहे। सिंध जा दुश्मन ॻोए ॻाए, तन जा कम छॾींदुसि लाए। वाह वाह। जेके ईंदा सीना साए, तन खे हणंदुसि गोलियूं ठाहे। आय हाय हाय हाय, छा ॻाल्हि आहे। सिंध जा वेरी थींदा ढेरी, सिंध जा वेरी थींदा ढेरी, रेफल ऐं रेवालो आहियां, सिंधी आहियां सिंधी आहियां, सिंधड़ीअ जो रखवालो आहियां। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। सिंध में आहे शाह भिटाई। अच्छा। सिंध में आहे शाह भिटाई, मेर मिटाई, मां भिटाई, आए हथ जी आगाह भिटाई। आय हाय हाय, ज़बरदस्त। शाह भिटाई जो मां पढ़ंदो पल पल रोज़ रिसालो आहियां। वाह। सिंधी आहियां सिंधी आहियां, सिंधड़ीअ जो रखवालो आहियां। छा ॻाल्हि आहे, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन, तमामु ख़ूबसूरत अंदाज़। डेडिकेट कंदव कंहिंखे? सभिनी जेके बि सिंधी भाइर मूंखे ॾिसी रहिया आहिनि, सभिनी सिंधी भाइरनि खे डेडिकेट। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, इहो असांजा कॉलर, माशाल्लाह माशाल्लाह, तमामु सुठो हुननि असांखे हिकिड़ो शेर ॿुधायो सिंध सां रिलेटेड ऐं हुननि में जेके वर्ड्स हुया उहे तमामु सुठा हुन में वर्ड्स शामिलु थियल हुया। सो तव्हां ईअं बि कयो त जेकॾहिं तव्हां कल्चर डे जे हिसाब सां ॻाल्हायो था या पंहिंजी शॉपिंग वग़ैरह जेका तव्हां कई आहे उहा ॿुधायो, त उन सां गॾु जेकॾहिं तव्हांखे सिंध जी, असांजी सिंध ते को शेर यादि आहे त तव्हां असांखे उहो बि ॿुधाए सघो था। उहो बि तव्हां ॿुधो, अॼु बि ॿुधाईंदो ऐं तव्हां ॿ टे यादि बि कंदव, ताकी तव्हां जंहिं ॾींहुं कल्चर डे हुजो उन ॾींहुं तव्हां वधि में वधि असांखे शेर बि ॿुधाए सघो ऐं गाना बि ॿुधाए सघो। सो कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी छा हाल आहे? ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक अदा। मां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्लाह पाक जा महिरबानी। ख़ुशि हुजो हमेशह, आबाद हुजो। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। टॉपिक ॿुधो आहे? वॾी वॾी महिरबानी अदी। जी, टॉपिक ॿुधो आहे तव्हां?
जी बिल्कुल टॉपिक जबरदस्त ॿुधो आहे, टॉपिक भी जबरदस्त आहे। जीअं असांजो पुराणो कल्चर आहे, सिंधी टोपी अजरक शान असांजो। असां कुझु तयारियूं कयो आहिनि, अॼु कुझु कयूं था पिया परदेस में। अॼु असां जेको आहे दुबई में हर साल मल्हाईंदा आहियूं जोश जज़्बे सां, पंहिंजे देश खां ॿाहिरि आहियूं। हर माना साल अहिड़े नमूने सां मल्हाईंदा आहियूं, जेको ईद जी मल्हाईंदा आहियूं ईअं ई मल्हाईंदा आहियूं अॼु दोस्तनि सां गॾु। वाह 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 वाह, छा ॻाल्हि आहे, ज़बरदस्त माशाल्लाह। ऐं हिन दफ़ो बि तव्हां ईअं ई जज़्बे सां इहो ॾींहुं सेलिब्रेट ईअं मल्हाईंदासीं। पंहिंजे देश खां ॿाहिरि आहियूं पर पंहिंजो देश जो मोहबत जेको असांजे मन में आहे। जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह। ऐं ईअं ई मोहबत तव्हांजी क़ाइमो दाइम रहंदी इंशाल्लाह। सो को गानो को शेर ॿुधाइणु चाहींदो तव्हां? अॼु शेर ॿुधाईंदुमि। ॿुधायो। हर पल मां साह जिंद सिंध ते ॾींदुमि, हर पल साह सिंध ते ॾींदुमि, सिंध जा वेरियुनि खे मां ॻोल्हे ॻोल्हे मारींदुमि। आए हाय, सिंध जे मथां अख खणण वारनि जूं अखियूं कढंदुमि। छा ॻाल्हि आहे। सिंध मुंहिंजी अम्मा, सिंध मुंहिंजी अम्मा, उन ते पंहिंजो जान घोरींदुमि। सिंध मुंहिंजी अम्मा, सिंध मुंहिंजी अम्मा। जेके ॾिसंदा उन्हनि सभिनी जे नाव, तव्हांजे डायरेक्टर जे नाव, सभिनी जे नाव अॼु जेको मूंखे शेर यादि आहे पेश कयो। ठीकु आहे जी, थैंक यू सो वेरी मच, तव्हां प्रोग्राम में शामिल थिया, थैंक्स फॉर कॉलिंग। त व्यूअर्स इहो असांजा कॉलर जेके माशाल्लाह असांखे तमामु सुठो शेर बि हुननि ॿुधायो। हुननि ॿुधायो त उहे हिते पाकिस्तान में न आहिनि पर ॿाहिरि आहिनि, उते बि पंहिंजो इहो ॾींहुं सेलिब्रेट कंदा आहिनि। त इहा वाक़ई इलाही सुठी ॻाल्हि आहे। जेके चवंदा आहिनि त न असां सिंध में न आहियूं त इहो ॾींहुं सेलिब्रेट नथा करे सघूं। तव्हां जिथे बि आहियो, तव्हां पंहिंजी क़ौम जो, पंहिंजी जेका तव्हांजी ज़ुबान आहे उनखे तव्हां सेलिब्रेट करे सघो था। तव्हांजे अंदरि जज़्बो हुजणु खपे। सो कॉल आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, कहिड़े किथां? जी मोहम्मद यूनुस पियो अर्ज़ु कयां। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्लाह जो शुक्र, तव्हां ॿुधायो जी? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं नवाज़ूं बिल्कुलु ठीकु ठाक। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी असांखे सॉन्ग ॿुधाईंदो। सॉन्ग ॿुधंदो? ठीकु आहे जी, ॿुधाईंदासीं। थैंक यू सो मच, प्रोग्राम में तव्हां शामिल थिया, थैंक्स फॉर कॉलिंग। सो इहो हुया असांजा कॉलर जंहिं चयो त उन्हनि खे गानो ॿुधणो आहे, त बिल्कुलु गाना बि असां तव्हां लाइ बिल्कुलु प्ले कंदा आहियूं जेके तव्हां ॿुधणु चाहींदा आहियो। उन खां अलावा असांजो जो टॉपिक आहे सकाफ़ती ॾींहं जूं तव्हां केतिरियूं तयारियूं कयूं आहिनि, केतिरियूं न आहिनि कयूं, छो जो असां त सभई करे ई रहिया आहियूं। सिंध जे असांजा जेके सकाफ़ती ॾींहं जे जेके गाना हूंदा उहे बि ठाहे रहिया आहियूं। हर क़िस्म जी तयारी असांजी कंटिन्यू आहे। सो मूं सोचियो मां पंहिंजे व्यूअर्स खां बि पुछां त उन्हनि केतिरी तयारी कई आहे। सो कॉल आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु ख़ुशि आहियो? अदा बिल्कुलु ठीकु ठाक। कहिड़ी किथां कॉल कई आहे? अॼु रियाज़मन पीरज़ादो तालको कंडियारो ज़िलो में शुरू कयूं। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्लाह जा करम आहिनि। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाक। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। टॉपिक ॿुधो आहे तव्हां? हा, टॉपिक असां ॿुधो आहे सिंध जी सकाफ़त आहे। हा बिल्कुलु, छा चवणु चाहींदव? केतिरियूं तयारियूं कयूं आहिनि तव्हां? ये महिरबानी असांजे अली काजी साहिब जूं। छा था चओ? अली काजी साहिब जी महिरबानी जे सिंध जी सकाफ़त में आंदी आहे इहो ॾियारो मल्हाईंदा। अच्छा अच्छा, सही आहे सही आहे, ठीकु आहे। को गानो को शेर ॿुधाइणु चाहींदव? अॼु शेर त आहे पर पहिरें असां तव्हांखे अर्ज़ु कयासीं। तव्हांजो आवाज़ ई सही नथो अचे, थोरो लाउडली ॻाल्हायो प्लीज़। हा, चवां थो शेर त आहे पर उन खां पहिरें असां हिकिड़ो अर्ज़ु कयासीं। हा, अर्ज़ु चओ, बिल्कुलु बिल्कुलु चओ। अर्ज़ु इहो आहे त सिंध जी सकाफ़त पंहिंजे हिसाब सां आहे, सही आहे, सुठी ॻाल्हि आहे। हा, तव्हां त सिंध जी सकाफ़त अधूरी था मल्हायो, तव्हां पूरी त कोन था मल्हायो। केरु पूरी नथो मल्हाए? अच्छा, कॉल ड्रॉप थी वई आहे, शायदि नेटवर्क जो इशू हुयो। त जॾहिं बि तव्हां कॉल कयो टीवी जो वॉल्यूम म्यूट करे कॉल कंदा कयो। ऐं उन खां अलावा अहिड़ी प्लेसिंग ते वेंदा कयो जिते तव्हांजो नेटवर्क प्रॉपर अचे, ताकी तव्हां सां असांजी ॻाल्हि ॿोल पूरी थी सघे। सो अॼु जेको आहे असांजो सकाफ़ती ॾींहुं ते आहे, त तव्हां उन्हनि जूं तयारियूं केतिरियूं कयूं आहिनि, केतिरियूं न कयूं आहिनि। सो कॉल आहे, ॾिसो था त केरु आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़े किथां? अब्बास थो ॻाल्हायां, हैदराबाद में। हा, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? फर्स्ट क्लास, अल्लाह जा करम। तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां जो दुआऊं आहिनि, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। प्रोग्राम में शेर यादि आयो मूंखे, उहो ॿुधाइणु चाहियां। जी जी, ॿुधायो।
कॉल डिस्कनेक्ट थी वई, नेटवर्क इशू थी सघे थो, सो तव्हां ॿीहर कॉल करे सघो था। नंबर स्क्रीन ते हली रहियो आहे। ऐं इन खां अलावा काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पुछंदा आहिनि त तव्हांजो प्रोग्राम रिपीट थींदो आहे, त बिल्कुलु तव्हां यूट्यूब ते वञी सघो था। उते असांजा सॼा प्रोग्राम्स जेके बि तव्हां ॾिसंदा आहियो उहे वरी उते बि हलंदा आहिनि, सो तव्हां जेॾी महिल चाहियो तव्हां उहे प्रोग्राम्स ॾिसी सघो था। टॉपिक आहे सकाफ़ती ॾींहं जे ॾिहाड़े लाइ तव्हां केतिरियूं तयारियूं कयूं, केतिरियूं नाहिनि कयूं। सो असां जेको आहे असांजा चैनल जेतिरा बि आहिनि, असांजा सिंधी चैनल सभिनीनि जी तयारी भरपूर आहे। ऐं तव्हांजे लाइ सिंधी सॉन्ग्स वग़ैरह, सिंधी फिल्म्स जेके बि आहिनि उहे तव्हां लाइ असां ठाहियूं आहिनि। सो कॉल आहे, ॾिसूं था त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अजी नीलम कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। केरु किथां? मां शिदातकोट मां अरीबा थी ॻाल्हायां। अरीबा, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? जी जी, अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, मां जूं दुआऊं आहिनि। मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। टॉपिक ॿुधो आहे तव्हां? जी जी। छा चवणु चाहींदो? कल्चर जे त्योहार तयारी वग़ैरह थी हाणे? तयारी थी वई आहे या हले पई कंटिन्यू? कपिड़ा वग़ैरह वठी आयूं, हाणे चूड़ियूं वग़ैरह आहियो। हाय हाय, चूड़ियूं कपिड़ा, वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अञा कुझु रहिजी वियो आहे या अञा करणियूं आहिनि तयारियूं? न, सुभाणे वरी विॾाइण ईंदासीं, इंशाल्लाह शॉपिंग थी वेंदी। अच्छा जी, सही आहे। बिल्कुलु वञिजो ऐं शॉपिंग करे अचिजो सुठी सुठी। वरी पोइ ॿुधाइजो त तव्हां छा छा वठी आयो, ठीकु आहे? जी जी, असां सकाफ़त आहे असांजे सिंध जो। हा बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इनखे असांखे सही तरीक़े सां सेलिब्रेट करणु खपे, जीअं असां ईद खे सेलिब्रेट कंदा आहियूं। सो को शेर, को गानो ॿुधाइणु चाहींदव? गानो वाली तव्हां मुमताज़ मौलाई जो ॿुधाइजो। मुमताज़ मौलाई जो गानो तव्हांखे ॿुधाईंदासीं। थैंक यू सो मच अरीबा, प्रोग्राम में तव्हां शामिलु थियूं। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, सही आहे, उहे असांजी कॉलर जीअं असांखे ॿुधायो त उन्हनि जी तयारियूं थी चुकियूं आहिनि। चूड़ियूं ऐं कपिड़ा उन्हनि वरिता आहिनि। त बिल्कुलु असांखे जेके आहिनि इन ई तरीक़े सां पंहिंजी सकाफ़त ॾींहं जी जेका तयारी करणु खपे। ऐं उन लाइ जेके बि असांखे कपिड़ा वग़ैरह जेके बि असांजा आहिनि उहे वठणु खपनि। चूड़ियूं, ज्वैलरी ऐं इलाही अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके सॻी बि इवन। सो कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी, अदा केरु किथां? अरे मां फारूक अहमद मेमन हैदराबाद खां रस्तो कयां। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अरे दुआ अल्लाह से शुक्र। ख़ुशि जो हमेशह आबाद हुजो। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? हा हा, प्रोग्राम ॿुधो ॾाढो सुठो तव्हांजो हले पियो। ऐं पर इन में पंहिंजी सिंध जी सकाफ़त जे हवाले सां तव्हां ॾाढो सुठो तव्हां असांखे ॾियो पिया, ॼाण ॾियो पिया। मगर मूंखे हिकु ॻाल्हि जो ॾाढो दुख थियो आहे त तव्हांजो अहिड़ो प्रोग्राम हलण जे हुअण जे बावजूदि बि मूंखे तव्हांजी सिंधी जेका झलक जेका असांजे प्रोग्रामनि में आहे तव्हांजे हिन प्रोग्राम में ॾिसण में कान पई अचे। ऐं उन मां माना मूंखे तव्हांजी ड्रेस ते सो इहो हुया असांजा कॉलर जंहिं पंहिंजी राय शामिलु करणु पिए चाहे। हिते त ज़रूरी न आहे तव्हां जेकॾहिं पंहिंजी सकाफ़त जी, पंहिंजे कल्चर जी ॻाल्हि था कयो त हर वक़्तु तव्हांखे उहा हिकिड़ी ई शइ चिंबड़ियल हुजे। इन जा हिकिड़ा ॾींहं हूंदा आहिनि, स्पेसिफिक डेज़ हूंदा आहिनि जिते असां इहे शयूं यूज़ करे सघंदा आहियूं। सो आम लाइफ में तव्हां पंहिंजे घरनि में, तव्हांजे घरनि में जेके तव्हांजूं भेणियूं माऊं वेठियूं आहिनि उहे बि कल्चर जा कपिड़ा पाए न वेहंदियूं आहिनि। सो कॉल आहे, ॾिसूं था त केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी ख़ुश आहियो? ख़ैर ठीकु ठाक। केरु किथां? अदी मुनीर अहमद खोखर करोंडी खां। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी अदी ॿुधो आहे। ज़बरदस्त सिंध जी सकाफ़त जी तयारी कयूं पिया था। छा छा तयारियूं कयूं आहिनि तव्हां? जी पंहिंजे हिते शहर में करोंडी में कयूं पिया था तयारियूं। अच्छा, ज़बरदस्त, तमामु सुठी ॻाल्हि आहे जो तव्हां तयारी कयो पिया। सो को गानो, को शेर ॿुधाइणु चाहींदव? अदी गानो हिकिड़ो ॿुधाईंदासीं। ॿुधायो। अपने वायदे याद कर तूने क्या क्या कहा था, अपने वायदे याद कर तूने क्या क्या कहा था, साथ जिएंगे तेरे साथ मरेंगे तेरे, इतना ही तेरा प्यार था, तूने क्या क्या कहा था। आए हाय हाय, ज़बरदस्त ज़बरदस्त। कंहिंखे डेडिकेट कंदव? अदी फजल अली खोखर, जान मोहम्मद खोखर, ताहिर अली खोखर, बासित अली खोखर, मुनीर अहमद खोखर। ठीकु आहे जी, जेतिरा बि खोखर आहिनि सभिनीनि खे असां तव्हांजो इहो गानो डेडिकेट कयोसीं। थैंक यू सो मच, प्रोग्राम में तव्हां शामिलु थिया। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, ॻाल्हियूं असांजूं जारी सारियूं आहिनि, पर फ़िलहाल प्रोग्राम में टाइम हिकिड़े ख़ूबसूरत सॉन्ग जो सो तव्हां बि ॾिसो ऐं असां बि ॾिसंदासीं। वेलकम
व्यूअर्स प्रोग्राम में ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं ख़ुशामदीद भली करे आया सो ब्रेक खां पोइ वापसि अची विया आहियूं। गानो तव्हां ॿुधो जेको ब्रेक खां पहिरियां असां प्ले कयोसीं शमन मीराली जो गानो हुयो पंहिंजी आख़िरी अॼु मुलाक़ात आहे। सो तमामु सुठो गानो हुयो, तमामु सुठी हुनजी शाइरी हुई, सिंगिंग तमामु सुठी ऐं उहो थियो बि असांजे धरती टीवी जे सेट ते आहे। सो उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, काफ़ी कॉलर्स हूंदा आहिनि जेके असांखे शमन मीराली जी सॉन्ग जी फरमाइश कंदा आहिनि। सो गानो प्ले थी चुको आहे। जंहिं ॾिठो आहे तमामु सुठी ॻाल्हि आहे, पर जंहिं नाहे ॾिठो त उहो इहा शिकायत न करे त असांखे शमन मीराली जो त गानो ई तव्हां न ॿुधायो। सो तव्हां ॾिसी सघो था ॿीहर रिपीट में। सेकेंडली असांजो जेको अॼु जो टॉपिक हुयो उहो इहो ई हुयो त सकाफ़ती ॾींहुं अचण वारो आहे, कल्चर डे अचण वारो आहे। उन जे हिसाब सां तव्हां केतिरियूं तयारियूं कयूं आहिनि ऐं केतिरियूं तयारियूं न आहिनि कयूं। ऐं मां तव्हांखे हमेशह हिकिड़े प्रोग्राम में चवंदी रहंदी आहियां त इंसान खे हमेशह पंहिंजे कम सां कमु रखणु खपे, कॾहिं कंहिंजी लाइफ में इंटरफेयर न करे या कंहिंजी पर्सनल शयुनि ते न ॻाल्हाए त इहो चङी ॻाल्हि हूंदी आहे। छो जो तव्हां जॾहिं कंहिं ॿिए जे बारे में ॻाल्हाईंदा आहियो त सभिनीनि खां पहिरियां पंहिंजे लाइ सोचींदा कयो त तव्हां पाण केरु आहियो, पोइ तव्हां कंहिं ॿिए खे चई सघो था। सो जेतिरो इंसानु पाण ताईं रहंदो आहे ओतिरो इंसानु सुठो लॻंदो आहे, पर जॾहिं उहो कंहिंजी ज़िंदगी में दख़ल अंदाज़ी कंदो आहे या इंटरफेयर कंदो आहे त पोइ उहो हुनखे सफ़ा न वणंदो। सो प्लीज़ पंहिंजे कम सां कमु रखंदा कयो। कॉल आहे, हेलो अस्सलाम वालेकुम। जी नीलम वालेकुम सलाम। मां नवाबशा मिसिस रहमान ॻाल्हायां थी। एडवांस हैप्पी कल्चरल डे। हा बिल्कुलु, तव्हांखे बि खोड़ मुबारक हुजे। तव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं। कीअं आहियो, ठीकु ठाक आहियो? जी जी ठीकु ठाक। तव्हांजो शो ॾिसूं पिया, एंजॉय कयूं पिया ऐं तव्हां तमामु सुठा पिया लॻो माशाल्लाह। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी आहे मुंहिंजी। अच्छा, तव्हां तयारियूं कयूं आहिनि कल्चर डे जे लाइ? हा अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजे घर में तयारियूं थींदियूं आहिनि। असल में मुंहिंजा ॿार पार्टिसिपेट कंदा आहिनि न पंहिंजे स्कूल में यूनिवर्सिटीज़ में। हा बिल्कुलु, उहो ॾाढी फिकर कंदा आहिनि कि भई असांखे वठी ॾियो न टोपी अजरक असांजो वॻो सिबाए ॾियो। हा बिल्कुलु, हुननि जी काफ़ी हूंदी आहे। मां त हाउस वाइफ आहियां त तव्हांजो शोज़ जेके ईंदा आहिनि मां उहे ॾिसी इंजॉय कंदी रहंदी आहियां। हा बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, पर तव्हां बि उन ॾींहुं तयारु थींदा कयो, उन ॾींहुं उहे ई कपिड़ा पाईंदा कयो जेके असांजा सकाफ़ती ड्रेस आहिनि। सो उन में तव्हां अञा वधीक जी मां उहो जेके सॻियूं हूंदियूं आहिनि न उहो बि पाईंदी आहियां। वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। सॻी ठाहिण ईंदी आहे तव्हांखे? न, मां रेडीमेड घुराईंदी आहियां न नीलम, पोइ ज़रूरु पाईंदी आहियां। हा, इन सां वधीक जेको आहे न अञा ख़ूबसूरती में इज़ाफ़ो थी वेंदो आहे। जेकॾहिं असां सॻी चूड़ी ऐं उहो ई ड्रेस पायूं त उन सां अञा एनहेंस थींदी आहे असांजी ख़ूबसूरती। सो तमामु सुठी ॻाल्हि आहे, तव्हां तयारी कयो था, तव्हांजा ॿार बि कनि था, यूनिवर्सिटीज़ में बि जेको आहे न वंडरफुल ॾींहुं आहे ऐं असांखे पार्टिसिपेट ज़रूरु करणु घुरिजे छो त असां सिंधी आहियूं। बिल्कुलु, जेकर सिंध जी सकाफ़त खे उजागर ज़रूरु कयूं। बिल्कुलु बिल्कुलु, सही सही, माशाल्लाह, तमामु बहितरीनु तव्हां ॻाल्हायो। अच्छा, को गानो कुझु शेर ॿुधाइणु चाहींदो? मां इहो ई चवणु चाहींदुसि कि जीअं सिंध जीअं सिंध वार जीअं सिंधी टोपी अजरक वार जीअं। वाह वाह वाह। सदा सिंधू जी गोली मारवड़नि जी मिठड़ी ॿोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अवड़ जा नारा। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु सुठो गानो हुयो। इहो कंहिंखे डेडिकेट कंदव? हा, मां असां सभु पंहिंजो पाण खे बि ऐं मुंहिंजे घर में जेके फ्रेंड्स वग़ैरह आहिनि मुंहिंजूं उन्हनि खे ऐं सभिनी खे फैमिलीज़ खे सभु सिंध वारनि खे। ठीकु आहे जी, डेडिकेट कयोसीं। थैंक यू सो मच मिसिस रहमान, तव्हां प्रोग्राम में शामिल थियूं। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, इहा ई असांजी कॉलर जंहिं असांखे ॿुधायो त उहे सभु तयारी करे रहिया आहिनि। उन्हनि जे घर में ॿार आहिनि, उन्हनि जे स्कूल्स में जेके फंक्शन्स थींदा आहिनि त बिल्कुलु मां उन्हनि ॿारनि खे बि चवणु चाहींदमि त जेके स्कूल लाइफ में आहिनि उन्हनि जे स्कूल्स में बाक़ाइदा इन ॾींहं खे मल्हायो वेंदो आहे, उन जे लाइ फंक्शन्स कया वेंदा आहिनि। सो उन में तव्हांखे पार्टिसिपेट करणु खपे, या सिंगिंग में या शेरो शाइरी में या टैबलोज़ में या कुझु अहिड़ियूं परफॉर्मेंस थींदियूं आहिनि उन में तव्हां ज़रूरु पार्टिसिपेट कंदा कयो। उन सां तव्हांजो कॉन्फिडेंस लेवल वधंदो आहे। सो कॉल आहे, हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, कहिड़े किथां? मोहम्मद इब्राहिम जो ॻाल्हायां बंबोर खां। अच्छा, तव्हां प्लीज़ थोरो लाउडली ॻाल्हाईंदो? जी हा, हेलो, कीअं आहियो, ठीकु ठाक आहियो? जी हा, ठीकु ठाक आहियूं। ख़ुशि हुजो हमेशह। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? टॉपिक कल्चर जे हवाले सां आहे। हा बिल्कुलु, कल्चर डे जी, बिल्कुलु सकाफ़ती ॾिहाड़े जी तव्हां केतिरी तयारी कई आहे? जी, असां तयारी कई आहे, हाणे खां ई करे ॾिसी सिंधी टोपी पाए घुमंदा आहियूं डेली। तयारियूं कंटिन्यू हलनि थियूं? हा, तयारियूं हलनि थियूं बिल्कुलु। जी हा, वेरी गुड, तमामु सुठी ॻाल्हि आहे इहा। जेकॾहिं तव्हांजी तयारी थी बि, सिंधी वासियुनि खे सभिनी खे सलाम। वालेकुम सलाम। दोस्तनि खे सलाम। वालेकुम सलाम। को जेके दोस्त असांजा ॾिसनि पिया सभिनी खे सलाम। सभिनीनि खे सलाम, सभिनीनि खे सलाम। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक्स फॉर कॉलिंग।
सो ये कॉलेज जंहिं चयो त असांजी तयारी थी चुकी आहे ऐं अञा बि करणी आहे त बिल्कुलु इंसान इहो ई जॾहिं खां मतिलबु स्टार्टिंग खां जेको शॉपिंग कंदो रहंदो आहे त उनखे डे बाय डे काई न काई शइ यादि ईंदी रहंदी त न हे बि शइ रहिजी वई, हे बि शइ रहिजी वई, हे बि शइ ऐं हीअं ई हुजणु खपे। तव्हांखे कुझु ॾींहं पहिरियां ई तयारी करणु खपे ताकी हिकिड़े ॾींहं में तव्हां सभु शयूं नथा वठी सघो या हिकिड़े ॾींहं में तव्हांखे न ख़बर पवंदी त असांखे छा छा वठिणो आहे, छा छा न आहे वठिणो। सो तव्हांखे जेको आहे 2-3 ॾींहं पहिरियां तयारी करणु खपे ताकी जेका शइ रहिजी वञे तव्हां पोइ उहा आराम सां वठी सघो। सो कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी अफरोज, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? मां अफरोज न आहियां। कायनात आहियो? अच्छा अच्छा अच्छा, कायनात कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्लाह जी शुक्र, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हां ॿुधायो कीअं आहियो नीला? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। अव्हांजूं दुआऊं आहिनि। अव्हांखे प्रोग्राम में वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी पहिरियों त मैम सॉरी, मां तव्हांजो नालो खयो तव्हां खां वॾा। जी आई एम सॉरी, मां तव्हांजो नालो खयो, तव्हां त मूंखां वॾा आहियो। न न इट्स ओके, तव्हां मुंहिंजो नालो खणी सघो था, मूंखे कोई प्रॉब्लम न आहे। छो जो मूं बि तव्हांजो नालो खयो कायनात, तमामु सुठो माशाल्लाह तव्हांजो नालो आहे। तव्हां मूंखे सुञाणियो, मूंखे पहिरियों तव्हां मूंखे कॉल सुञातो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। अच्छा ठीकु आहे, हाणे जॾहिं तव्हां कॉल कंदो न नेक्स्ट प्रोग्राम में त मां डायरेक्टली चवंदमि कायनात जी कॉल अची वई आहे। ठीकु आहे? ओके जी, कायनात प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी बिल्कुलु ॿुधो आहे। छा चवणु चाहींदियूं? असां अञा मां न कई आहे न, 1 तारीख़ ॾियारी लाइ तयारियूं, बसि सुभाणे वेंदा। सुभाणे वेंदव? छा छा वठी ईंदो? छा छा सोचियो आहे तव्हां? मां त पहिरियों सिंधी ड्रेस वठी ईंदमि, पोइ सिबराईंदमि, पोइ अजरक टोपी, इहे बसि ड्रेसियूं थींदियूं आहिनि, माथा पट्टी झुमकी सेट करणी आहे। आए हाय, माथा पट्टी झुमकी, वाह वाह ज़बरदस्त। मतिलबु तव्हांखे शॉपिंग पूरी करणी आहे। जॾहिं तव्हां करे छॾियो कंप्लीटली पोइ मूंखे ॿुधाइजो तव्हां छा छा वठी आयो। ठीकु आहे? जी बिल्कुलु ॿुधाईंदमि। थैंक यू सो मच। को गानो को शेर ॿुधाईंदव? मां गानो ॿुधाईंदमि, पर मां मेरे लिए त न मिसिर रहमान या फिरोज़ी कॉल सां ॾाढी तव्हांजी सुठियूं कॉलर्स आहिनि, मूंखे हमेशह वणंदियूं ॾाढो घणो। हा हा बिल्कुलु माशाल्लाह, तमामु सुठियूं कॉलर्स आहिनि ऐं टॉपिक ते बि तमामु बहितरीनु ॻाल्हाईंदियूं आहिनि, ॾाढियूं मीनिंगफुल ॻाल्हियूं कंदियूं आहिनि। सो तव्हां उन्हनि जी ॻाल्हियुनि खे मल्टी टैलेंटेड आहिनि, मल्टी टैलेंटेड। हा बिल्कुलु बिल्कुलु मल्टी टैलेंटेड आहिनि ऐं तव्हां बि माशाल्लाह तमामु टैलेंटेड आहियो। को गानो को शेर ॿुधाईंदियूं कायनात? मां त पहिरियों यादि करे छॾियो, पर उहो त मिसिर रहमान ॿुधाए छॾिया, मां बि ॿुधायां? हा हा ॿुधायो, बिल्कुलु ॿुधायो। पर मां ॿियो थी ॿुधायां, बसि ॿुधायो। सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, कंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान तंहिं तां वारियां, जंहिं में ॾिनी आहे मूंखे पींघे में माहौली। वाह 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 कायनात, तव्हांजो शायदि लॻे थो बैलेंस ख़तम थी वियो, इन करे तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई। सो तव्हां ॿीहर कॉल करे सघो था, नंबर स्क्रीन ते हली रहियो। हींअर जंहिं अहमद मुग़ल जे सॉन्ग जी फरमाइश कई हुई, सो उन्हनि जे लाइ उहो गानो प्ले पिया कयूं। तव्हां सभु गौर सां ॾिसो, इंजॉय कयो ऐं असां बि कंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं ख़ुशामदीद। ब्रेक खां पोइ वापसि अची विया आहियूं। गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो, तव्हां इंजॉय कयो हूंदो। अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे सकाफ़ती ॾिहाड़ो। सो असांजो सकाफ़ती ॾिहाड़ो अचण वारो आहे, घटि टाइम आहे, इलाही टाइम न आहे असां वटि। त उमेदु आहे तव्हां सभु जेको आहे भरपूर तरीक़े सां हिन ॾींहं जी तयारी कई हूंदी ऐं जेको आहे पंहिंजे ॿारनि जी बि तयारी कराई हूंदी तव्हां, ऐं उहे ॿार जेके स्कूल्स वेंदा आहिनि उन्हनि जूं बि तयारियूं तव्हां स्कूल जे हवाले सां कराई हूंदियूं। छो जो स्कूल्स में इलाही डिफरेंट फंक्शन थींदा आहिनि असांजे हिन ॾींहं जे हवाले सां। टैबलोस हूंदा आहिनि, सॉन्ग्स हूंदा आहिनि जेके तव्हांखे सिंग करणा पवंदा आहिनि, सिंधी सॉन्ग्स ई हूंदा आहिनि। सो उमेदु आहे तव्हां पंहिंजे ॿारनि खे तयारी कराए रहिया हूंदव ऐं सकाफ़त जे हवाले सां जेका बि ॻाल्हि आहे, जेका बि नॉलेज आहे, उहा सभु तव्हां पंहिंजे ॿारनि खे ॾींदा हूंदव। ऐं असांजा जेका ॿार आहिनि जंहिंखे न आहे ख़बर, उमेदु आहे त उहे असांजा जेके बि मीडिया में, सिंधी मीडिया में जेके बि गाना हलनि पिया, स्टोरीज़ हलनि पियूं, जेके बि शयूं हलनि पियूं, उहे उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि खे अंदाज़ो थी वेंदो त असांजो कल्चर छा आहे ऐं असांखे छा करिणो आहे ऐं छा न आहे करिणो। ऐं उहे माण्हू जेके असांजे हिन मुल्क में न आहिनि, पाकिस्तान में न आहिनि, पाकिस्तान खां ॿाहिरि आहिनि ऐं उते बि इहो ॾींहुं सेलिब्रेट कनि था, त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। उन्हनि खे बि हमेशह पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी क़ौम खे ईअं ई सेलिब्रेट करणु खपे। सो कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम। केरु किथां? शुहेब फ्रॉम जोकियो। शुहेब जोकियो, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो?
इलाही शुक्र आहे। अच्छा, को गानो को शेर ॿुधाईंदो? जी ॿुधायो। अले अले मुंहिंजा मारवारा मुंहिंजा जोगियरा जोगी आया मुन सुञाता जोगी आया मुन सुञाता अले अले मुंहिंजा मारवारा। वाह 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 वाह, छा ॻाल्हि आहे, ज़बरदस्त। कंहिंखे डेडिकेट कंदव? जी मुनीर सुञाणो था? हा, ये मुनीर मेर असांजो ये शूटिंग हली सिंध अजरक टोपी। ठीकु आहे जी, बिल्कुलु डेडिकेट कंदासीं। थैंक यू सो मच अदा, तव्हां प्रोग्राम में शामिल थिया। थैंक्स फॉर कॉलिंग। जी व्यूवर्स, इहो आहे असांजो कॉलर जंहिं असांखे गानो ॿुधायो, तमामु बहितरीनु। तो तव्हांखे सॼा गाना अचणु खपनि जेके असांजे सकाफ़ती ॾिहाड़े जा गाना आहिनि। सो उमेद आहे अॼु जेको असांजो टॉपिक हुयो उहो हुयो असांजो सकाफ़ती ॾिहाड़ो अचण वारो आहे, उनजी तयारी तव्हांखे करणी आहे। जेकॾहिं तव्हां नाहे कई त करणु स्टार्ट करे ॾियो ऐं उन ॾींहं खे भरपूर तरीक़े सां इंजॉय कयो। इंशाल्लाह वरी नेक्स्ट प्रोग्राम में हाज़िर थींदासीं हिकिड़े नए टॉपिक सां, नए ॻाल्हियुनि सां। तेसिताईं मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।